अहम ख़बर मां सेठारजा वेझो पेशावर खां कराची वेंदड़ रेलगाॾीअ मां मुसाफ़िर किरी फ़ौत थी वियो आहे। नौजवान फहद हुसैन अवामी एक्सप्रेस मां किरी फ़ौत थी वियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची नौजवान जो मढ़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। सेठारजा वेझो पेशावर खां कराची वेंदड़ रेलगाॾीअ मां मुसाफ़िर किरी फ़ौत थी वियो आहे। नौजवान फहद हुसैन अवामी एक्सप्रेस मां किरी फ़ौत थी वियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची नौजवान जो मढ़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। नाज़रीन खे आगाह कयूं पिया। सेठारजा वेझो पेशावर खां कराची वेंदड़ रेलगाॾीअ मां मुसाफ़िर किरी फ़ौत थी वियो आहे। नौजवान फहद हुसैन अवामी एक्सप्रेस मां किरी फ़ौत थी वियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची नौजवान जो मढ़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे।